ओम शांति। अजय बोले तारीख है 15/4/2023 दिन मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हिक ॿ खे ख़ुशी जी खुराक खाराईंदा रहो, सदा ख़ुशि मौज में रहणो ऐं ख़ुशी बांटणी। हिक ॿिए खे ख़ुशी जी खुराक खाराईंदा रहो, सदा ख़ुशि मौज में रहणो ऐं ख़ुशी बांटणो। यही जबरदस्त खातरी करणी आहे। प्रश्न पंहिंजी ऊंची अवस्था ठाहिण जी विधि छा आहे? कीअं मुख्य ॻाल्हियुनि जो ध्यानु रखणो आहे? उत्तर आहे ऊंची अवस्था ठाहिणी आहे त हिकु त नष्टो मोह ठहिण जी हिमत रखणी आहे। ॿियो आहे पंहिंजो चार्ट रखणो आहे कि बाबा खे यादि कंदे समय उन्हनि सां छा छा ॻाल्हियूं कंदा आहियूं, केतिरो समय यादि कयो। टियों आहे निंड खे जीतण वारो ठहिण आहे। चौथो आहे पुराणे शरीर जी संभाल भी करणी आहे, पोइ हिनखे भुलजणो भी आहे। पंजो आहे दैवी स्वभाव ठाहिणो आहे, स्वभाव जी वशीभूत थी करे कंहिंखे भी सताइणो न आहे। छठो आहे सभु डिफेक्ट कढी करे हिकदम प्योर डायमंड ठहिणो आहे। सतो आहे सभिनि खे सुख ॾियण वारो खुशबूदार फूल ठहिणो आहे। ओम शांति। ज्ञान जो टियों नेत्र ॾियण वारो रूहानी बाप भी रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। ज्ञान जो टियों नेत्र सिवाय बाप जे ॿियो कोई ॾेई न सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न, हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो। हाणे इहा पुराणी दुनिया बदिलण वारी आहे। वीचारा मनुष्य न ॼाणदा आहिनि कि कीअं बदिलाइण वारो आहे ऐं कीअं बदिलाईंदा आहिनि, छोजी उन्हनि खे ज्ञान जो टियों नेत्र ई न आहे। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न, जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो। इहा आहे ज्ञान जी सक्रीन जी हिकु बूंद भी केतिरी मिठी हूंदी आहे न। ज्ञान जो भी हिकु अक्षर आहे मनमना भव। सभिनि खां मिठो आहे न। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु, ये सभिनि खां मिठी सक्रीन आहे। ये सभिनि खां मिठी ॻाल्हि आहे। बाप शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाइनि था न। बाप आया आहिनि ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾियण, त ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। चईंदा भी आहियूं ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे, त सदैव ख़ुशि मौज में रहंदा आहिनि जो उन्हनि जे लाइ उहो जीअं खुराक थी वेंदी आहे। जो सदैव ख़ुशि मौज में रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ इहा जीअं खुराक थी वेंदी आहे। ख़ुशी जी 21 जन्म मौज में रहण जी जबरदस्त खुराक आहे न। ये खुराक सदैव हिक ॿ खे खाराईंदा रहो। हिक ॿ जी जबरदस्त खातरी करणी आहे न। जीअं अहिड़ी खातरी कोई मनुष्यनि जी करे न सघे। तव्हां श्रीमती सभिनि जी रूहानी खातरी कंदा आहियो। सची ख़ुशि खैराफ़त भी इहा आहे न कि बाप जो परिचय ॾियो। मिठा ॿार ॼाणंदा आहिनि बेहद जी बाप द्वारा असांखे जीवन मुक्ति जी खुराक मिलंदी आहे। सत्युग में भारत जीवन मुक्त हुयो न, पावन हुयो। बाप ॾाढी वॾी ऊंची खुराक ॾींदा आहिनि। तॾहिं त गायन न अतीन्द्र सुख पुछणो हुजे त गोपिन खां पुछो। ये ज्ञान और योगी केतिरी फर्स्ट क्लास वंडरफुल खुराक आहे न। ऐं ये खुराक हिकु रूहानी सर्जन वटि ई आहे। ॿियो कंहिंखे बि खुराक जी मालूम ई न आहे। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार तव्हांजे लाइ सीढ़ी ते मां सौगात खणी करे आयो आहियां। मुक्ति जीवन मुक्ति जी सौगात मूं वटि रहंदी आहे। कल्प मां ई अची करे तव्हांखे इहे ॾींदो आहे न, पोइ रावण छीने वठंदो आहे। त हाणे तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी जो पारो थियणो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो असांजो हिकु ई बाप टीचर ऐं सतगुरु आहे जो असांखे वापसि वठी हलंदा आहिनि। मोस्ट बिलवेड बाप सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे। इहा घटि ॻाल्हि आहे। सदैव हर्षित रहणो खपे। गॉडली स्टूडेंट लाइफ इज दी बेस्ट। इहा हाणे जो ई गायन आहे। पोइ नई दुनिया में
भी तव्हां सदैव ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदा आहियो। दुनिया न ॼाणदी आहे कि सच्ची सच्ची ख़ुशियूं कॾहिं मल्हाइबियूं आहिनि। मनुष्यनि खे त सतयुग जो ज्ञान ई न आहे त हिते ई मल्हाईंदा रहंदा आहिनि, परंतु हिन पुराणी तमो प्रधान दुनिया में ख़ुशी काथां खाइनि। हिते त त्राही त्राही कंदा रहंदा आहिनि। केतिरो दुख जी दुनिया आहे न। बाप तव्हां ॿारनि खे केतिरो सहज रास्तो ॿुधाईंदा आहिनि। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कमल फूल समान पवित्र रहणो आहे। कमल फूल समान रहणो आहे, अर्थात कीचड़ खां परे रहणो आहे। धंधो दौरी आदि कंदे भी मुझ बाप खे यादि करो। जीअं आशिक ऐं माशूक हूंदा आहिनि, उहो त हिक ॿिए खे यादि कंदा रहंदा आहिनि। उहो हुनजो आशिक, उहो हुनजो माशूक। हिते इहा ॻाल्हि न आहे। हिते त तव्हां सभी हिकु माशूक जा जन जन्मांतर जा आशिक आहियो। बाप कॾहिं तव्हांजो आशिक न ठहींदो। तव्हां हुन माशूक खे अचण जे लाइ यादि कंदा आहियो। तव्हां हुन माशूक खे चईंदा आहियो अच अच, हिन करे यादि कंदा आहियो। बाबा चवनि था जॾहिं दुख जास्ती थींदो आहे त जास्ती सिमरन कंदा आहिनि। तॾहिं त गायन बि आहे न, दुख में सिमरन सभु करे, सुख में करे न कोई। हिन समय बाप भी सर्वशक्तिवान आहे। दिन प्रतिदिन माया भी सर्वशक्तिवान तमो प्रधान थींदी वेंदी आहे। हिन करे हाणे बाप चईंदो आहे मिठे ॿार देही अभिमानी ठहो। पंहिंजे खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो ऐं साथ साथ दैवी गुण भी धारण करो। तव्हां अहिड़ा लक्ष्मी नारायण जहिड़ा ठही वेंदा। हिन पढ़ाई में मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। उच ते उच बाप खे ॾाढो प्यार स्नेह सां यादि करणु खपे। वो ऊंचे ते उच बाप ही नई दुनिया स्थापना करण वारो आहे न। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहियां। हिन करे हाणे मूंखे यादि करो। तव्हांजे अनेक जन्मनि जा पाप कटी वेंदा। पतित पावन बाप चईंदा आहिनि तव्हां ॾाढा पतित थी विया आहियो। हिन करे हाणे त मूंखे यादि करो त पावन ठही वेंदव, पावन दुनिया जा मालिक ठही वेंदव। पतित पावन बाप खे सॾु कंदा आहिनि। हाणे बाप आया आहिनि त ज़रूर पावन ठहिणो पए। बाप दुख हरदा सुख करता आहिनि। बरोबर सतयुग में पावन दुनिया हुई त सभी सुखी हुया उते। हाणे बाप वरी खां चईंदा आहिनि ॿार शांति धाम सुखधाम खे यादि करो। हाणे संगम युग आहे न, खिवैया ताकि हिन पार खां हुन पार वठी था हलनि। नैया कोई हिकु न, सॼी दुनिया हिकु वॾो जहाज आहे, उनखे पार था वठी वञनि। बाप मिठे मिठे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। तव्हां बि बाप जी सर्विस में लॻी वञो, ऑन गॉड फादरली सर्विस। बाप ही तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण आयो आहे न। जो सुठो पुरुषार्थ कंदा आहिनि हुनखे महावीर चइबो आहे न। ॾिसबो आहे केरु महावीर आहे जो बाबा जी डायरेक्शन ते हलंदा आहिनि। बाप जो फरमान आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे भाव खे ॾिसो। बाबा जो फरमान आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे सभिनि खे भाव ॾिसो। त इन शरीर खे भुलिजी वञो। बाबा बि इन शरीर खे न ॾिसंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे ॾिसंदो आहे। बाक़ी त ज्ञान आई कि आत्मा शरीर बगैर कीअं ॻाल्हाए। मां भी हिन शरीर में आयो आहियां, लोन वरितो आहे न। शरीर सां गॾु ई आत्मा पढ़ी सघंदी आहे। बाबा जी बैठक हिते आहे न। इहा अकाल तख्त आहे न। अकाल मूर्त आत्मा आहे। आत्मा कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे, शरीर नंढो वॾो थींदो आहे। जो भी आत्मायूं आहिनि सभिनि जो तख्त या भ्रुकुटी जे विच में आहे न। शरीर त सभिनि जा भिन्न भिन्न हूंदा आहिनि। कंहिंखे अकाल तख्त पुरुष जो आहे, कंहिंजो अकाल तख्त स्त्री जो आहे, कंहिंजो अकाल तख्त ॿार जो आहे। बाप भी ॿारनि खे रूहानी ड्रिल सिखलाईंदा आहिनि। जॾहिं कोई खां ॻाल्हि करो त पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां आत्मा फलाणे भाउ सां ॻाल्हायां थी। बाप जो पैगाम थी ॾियां कि शिव बाबा खे यादि करो। यादि सां ई जंग उतरदी न। सोने में जॾहिं अलॉय पइजंदो आहे त सोने जी वैल्यू कम थी वेंदी आहे न।
तव्हां आत्माउनि में बि जंक पइजण सां तव्हां वैल्यूलेस थी विया आहियो। हाणे वरी खां पावन ठाहिणो। तव्हां आत्माउनि खे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न, हुन नेत्र सां पंहिंजे भाइनि खे ॾिसो। बाबा चवनि था कि हाणे पंहिंजी न आत्मा जो असांखे स्मृति मिली आहे, सच्ची आत्मा सम्झी करे सभिनि आत्माउनि खे ॾिसो। हुन नेत्र सां पंहिंजे भाइनि खे ॾिसो। भाउ भाउ खे ॾिसण सां कर्मेंद्रियूं कॾहिं चंचल न थींदियूं न। राज्य भाग्य वठिणो आहे, विश्व जो मालिक ठहिणो आहे त हीअ महिनत करणी आहे। भाउ भाउ सम्झी करे सभिनि खे ज्ञान ॾियो, पोइ इहा आदत पक्की थी वेंदी। सच्चा ब्रदर्स तव्हां सभी आहियो न, बाप बि मथां खां आया आहिनि, तव्हां बि सभी मथां खां आया आहियो न। बाप ॿारनि सहित सर्विस था करनि। सर्विस करण जी बाप हिम्मत ॾींदो आहे। हिम्मत मर्द आहे त इहा प्रैक्टिस करणी खपे। मदद जे बाप त इहा प्रैक्टिस करणी खपे। कहिड़ी असां सभु आत्माऊं भाउ खे ज्ञान था ॾियूं। मां आत्मा भाउ खे पढ़ायां थी। आत्मा पढ़जी हिनखे स्पिरिचुअल नॉलेज चइबो, जो रूहानी बाप सां ई मिलंदी आहे। संगम ते बाप अची करे इहा नॉलेज ॾींदा आहिनि कि पंहिंजी खे आत्मा सम्झो। तव्हां सभु नंगा आया आहियो, कुझु शरीर धारण कयो अथव। तव्हां 84 पार्ट वॼायो आहे न, हाणे वरी वापसि हलिणो आहे। हिन करे पंहिंजी खे आत्मा सम्झी भाउ भाउ जी दृष्टि सां ॾिसणो। इहा महिनत करणी आहे न, पंहिंजी महिनत करणी आहे। ॿिए में असांजो छा थो वञे? चैरिटी बिगिन्स एट होम, अर्थात पहिरियों ख़ुदि खे आत्मा सम्झी पोइ भाइयुनि खे सम्झायो त सुठी रीति तीर लॻंदो। इहो जौहर भरणो आहे। महिनत कंदा तॾहिं त ऊच पद पाईंदा न। कुझु सहन बि करणो खपे। कुझु सहन बि करणो आहे असांखे। कोई उल्टी सुल्टी ॻाल्हि चए त चुप रहो था, चुप रहंदा त ॿियो छा कंदो? ताली 2 हथ सां वॼंदी आहे न। हिकु मुख सां ताली वॼाई, ॿियो चुप थी वियो त आपे थी वेंदा। ताली सां ताली वॼाइण सां आवाज़ थींदी आहे। ॿारनि खे हिक ॿिए जो कल्याण करणो। बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार ते ख़ुशी में रहण चाहींदा आहियो त मन मनाइणो आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो। भाइयुनि अर्थात आत्मा तरफ़ ॾिसो। भाइयुनि खे इहा नॉलेज ॾियो। सभिनि भाइयुनि खे ॾिसो। पंहिंजी खे आत्मा सम्झी करे सभिनि भाइयुनि खे ॾिसो। हीअ आदत पइजी वञणी खपे। हीअ आदत पइजी वञण सां पोइ क्रिमिनल आई दुख न ॾींदी। ज्ञान जो टियों नेत्र सां 3 नेत्र खे ॾिसो। बाबा बि तव्हांजी आत्मा खे ॾिसंदा आहिनि। कोशिश इहा करणी आहे सदैव आत्माउनि खे ॾिसणो आहे, शरीर खे ॾिसणो ई न। सभिनि खे आत्माउनि खे ॾिसणो। सभिनि आत्माउनि में कोई न कोई बाबा विशेषता विधी अथई। सभी आत्माऊं बाबा जा ॿार आहिनि। सभिनि में कोई न कोई विशेषता आहे। सभी सुठी आत्माएं आहिनि, सभी शुद्ध आत्माएं आहिनि। त ईअं करे योग कराईंदा आहियो त बि पंहिंजी आत्मा सम्झी भाइयुनि खे ॾिसंदा आहियो त सर्विस सुठी थींदी। बाबा चई भाइयुनि खे सम्झायो। भाई सभी बाप सां वरतो वठंदा आहिनि। इहा रूहानी नॉलेज हिकु बार ई तव्हां ब्रह्मण ॿारनि खे मिलंदी आहे। इहा रूहानी नॉलेज आहे। हिकु बार तव्हां ब्रह्मण ॿारनि खे मिलंदी आहे। हिकु बार ई असां ब्रह्मण ॿारनि खे इहा रूहानी नॉलेज मिलंदी आहे। तव्हां ब्रह्मण आहियो, पोइ देवता ठहिण वारा आहियो। हिन संगम खे थोरी छॾंदासीं त पार कीअं वेंदासीं? कूदंदासीं थोरी। इहे वंडरफुल संगम युग आहे त ॿारनि खे रूहानी यात्रा ते रहण जी आदत विझणी आहे। तव्हांजो ही फ़ाइदे जी ॻाल्हि आहे न। बाप जी शिक्षा भाइयुनि खे ॾियणी आहे। बाप चईंदो आहे मां आत्माउनि खे ज्ञान ॾींदो आहे। आत्मा खे ॾिसंदो आहे। मनुष्य सां ॻाल्हाईंदा आहिनि त हुनजे मुंहं खे ॾिसंदा।
आत्मा सां ॻाल्हाईंदा है त आत्मा खे ॾिसणो आहे न, पर शरीर द्वारा ज्ञान ॾींदा है, परंतु इनमें शरीर जो भान छॾणो आहे। तव्हांजी आत्मा सम्झदी आहे, परमात्मा बाप असांखे ज्ञान था ॾियनि। बाप बि चवंदा आहिनि आत्माउनि खे ॾिसंदो आहे, आत्मा ई चवंदी आहे त परमात्मा बाप खे ॾिसूं था, उन्हनि सां नॉलेज वठूं था। इनखे चइबो आहे स्पिरिचुअल ज्ञान जी लिंक। आत्मा ई आत्मा सां गॾु कंदी आहे न, आत्मा में ई ज्ञान आहे, आत्मा खे ज्ञान ॾियणो। इहे जे जौहर आहे, तव्हांजे ज्ञान सां, तव्हांजे ज्ञान में इहो जौहर भरिजी वेंदो त कंहिंखे बि सम्झाइण सां झटि तेल लॻंदो। बाप चवंदा आहिनि प्रैक्टिस करे करे ॾिसो, तेल लॻे थो, इहा नई तेल विझणी त शरीर जो भान निकिरी वेंदो, माया जा तूफान घटेंदा, बुरा संकल्प न ईंदा, क्रिमिनल आई बि न रहंदी, तो शरीर जो भान बि न रहंदो। ॿियो बाबा चवनि था तूफान बि घटेंदा, बुरा संकल्प बि न ईंदा, क्रिमिनल आई बि न रहंदी। असां आत्मायूं 84 जो चक्कर लॻाए करे आयासीं, हाणे नाटक पूरो थी वियो, हाणे बाप जी यादि में रहणो आहे। यादि सां ई तमो प्रधान खां सुतो प्रधान ठही वेंदासीं, सुतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदासीं। केतिरो सहज आहे न। बाप ॼाणदा आहिनि ॿारनि खे शिक्षा ॾियण बि मुंहिंजो ई पार्ट आहे, कोई नई ॻाल्हि न आहे। हर 5000 वर्ष पोइ मूंखे अचणो हूंदो आहे, मां बंदायमान आहियां। ॿारनि खे वेही सम्झायां थो, मिठे ॿार रूहानी यादि जी यात्रा में रहो त अंत मते सुगति थी वेंदी। अंत काल आहे न, मामिकम यादि करो त तव्हांजी सदगति थी वेंदी। यादि जी यात्रा सां पाया मजबूत थी वेंदा, असांजी जीवन जा पाया मजबूत थी वेंदा। इहा देही अभिमानी ठहिण जी शिक्षा हिकु ई बार ॿारनि खे मिलंदी आहे बाबा द्वारा। केतिरी वंडरफुल ज्ञान आहे न, बाबा वंडरफुल आहे त बाबा जो ज्ञान बि वंडरफुल आहे, जो ॿियो कोई ॿुधाए न सघे। इहा आहे तव्हां ब्रह्मण जो सर्वोत्तम उच्च कुल। हिन समय तव्हांजो जीवन अमूल्य आहे न, हिन करे हिन शरीर जी बि संभाल करणी आहे। तमो प्रधान थियण जे कारण शरीर जी आयु बि कम थी वेंदी आहे। हाणे तव्हां जेतिरो योग में रहंदा ओतिरी आयु वधंदी, तव्हांजी आयु वधंदे वधंदे 150 वर्ष थी वेंदी। सत्युग में हिन करे शरीर जी बि संभाल सत्युग में थींदी। हिते त असां बाबा खे यादि करे आत्मा खे बि पावन था ठाहियूं त तत्वनि खे बि, त शरीर जी संभाल करणी। ईअं न इहे त मिट्टी जो पुतलो आहे, काथे खलास थिए न, इनखे जीते रखणो। इहा अमूल्य जीवन आहे न, कोई बीमार थींदो आहे त हुन सां तंग न थियणो खपे। उन्हनि खे बि चओ बाबा खे यादि करो, जेतिरो यादि कंदो ओतिरो पाप कटजंदो वेंदा। उन्हनि जी सर्विस करणी आहे, जीते रहे, शिव बाबा खे यादि कंदो रहे। ॿारनि में नष्ट मोह ठहिण जी बि हिमत खपे, फट सां नष्ट मोह थी वञणो खपे। बेहद जो बाप मिलियो त मूंसां पूरो वर्ष वठणो खपे न। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ॿार चार्ज रखो। बाप खे यादि करण समय बाबा सां छा ॻाल्हियूं कयूं, केतिरो बाबा जी महिमा कई, भुलजनि ते केतिरो समय यादि कयो, पोइ भुलिजी वियासीं। पंहिंजी अवस्था खे उस ठाहिण ॾाढो ज़रूरी आहे। निंड खे बि जीतण वारो ठहिणो आहे। यादि खे बढ़ाईंदा वञो, ॿियनि खे सिखलाईंदा वञो। इनमें नष्ट मोह ज़रूर ठहिणो आहे। पुराणे शरीर खे भुलिजणो पए। बाप त ठहिया आहियो त उनखे यादि करणो पए न, जो बाप त ठहिया आहियो त उनखे यादि करणो पए न। बाबा चवनि था पुराणे शरीरनि खे भुलिजणो पए, जो बाप असांखे हीरे जहिड़ो ठाहींदो। इनखे केतिरो लव सां यादि करणो खपे न, पंहिंजी जांच करणी आहे। मुंहिंजो दैवी सुभाउ आहे,
मनुष्य खे मनुष्य जो स्वभाव ॾाढो सताईंदो आहे। हर एक खे पंहिंजो टियों नेत्र मिलियो आहे न, त हुन सां जांच करणी आहे। मुंहिंजी यादि बाबा ताईं पहुचती आहे। जो डिफेक्ट आहे हुनखे कॾहिं कॾहिं हिकदमि प्योर डायमंड, सभु डिफेक्ट कॾहिं कॾहिं हिकदमि प्योर डायमंड ठहिणो आहे। असांखे थोरो बि डिफेक्ट हूंदो त वैल्यू कम थी वेंदी न, हिन करे महिनत करे पंहिंजे खे वैल्यूबल हीरे जहिड़ो ठाहिणो खपे। बाबा ॼाणदा आहिनि कर्मातीत अवस्था त पिछाड़ी में नंबरवार पुरुषार्थ अनुसार ईंदी न। पोइ बि पुरुषार्थ कराइण लाइ त बाबा चवंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ई बाबा खे बि प्यारा लॻंदा। जो ॿियनि खे सुख ॾियण वारा हूंदा, खुशबूदार उहा छिपा न रही सघंदा आहिनि। त बाबा जो खुशबूदार फूल जेकी आत्मायूं आहिनि वो कॾहिं बि छिपी न सघंदियूं आहिनि। बाप वरी बि ॿारनि खे चवंदो आहे मिठे ॿार मामेकम यादि करो त मैल निकिरी वेंदी। बाप खे यादि कंदा दिलि हिकदमि ठहिजी वञणी खपे, असां शीतल थियणी खपे। बाप जी यादि सताइणी खपे। बाबा मिठा बाबा तव्हां असांखे छा खां छा था ठाहियो, ॿियो त कोई ॼाणंदो ई न आहे की तव्हां छा था ठाहियो। त अहिड़े मिठे बाबा खे ॾाढो लव सां यादि कयो। के बांधेली ॾाढो यादि कंदा आहिनि, पतो न कीअं पंहिंजे खे छुड़ाए करे ईंदियूं आहिनि। जंहिंखे जेतिरो लव हूंदो आहे न जंहिंजो, उन्हनि जो जेतिरो लव हूंदो आहे ओतिरो ॿारनि जो न आहे जो बिना बंधन जे ॿार आहिनि। त बांधेलियुनि जो लव बाबा खे ॾाढो खींचदो आहे। हिकदमि बाबा खे यादि करे स्नेह में आंसू वहाईंदा आहिनि। बाबा तव्हां सां कॾहिं मिलंदासीं, विश्व जा मालिक ठाहिण वारा बाबा, ओ बाबा कॾहिं अची करे सम्मुख मिलंदासीं। इहे ॾाढा प्रेम सां बाबा खे यादि कंदा आहिनि। सभी दुख दूर मिटाइण वारा बाबा, केतिरो संजो साबा खे ठाहियो आहे, तव्हां असांखे विश्व जा मालिक था ठाहियो। बाबा असांखे विश्व जो मालिक था ठाहियो। यादि जो बि बल हुननि खे ॾाढो मिलंदो आहे न। बाबा ॾिसो मुख्य जो यादि जी सब्जेक्ट आहे, हुनमें वैसे त ॿिया बि हूंदा आहिनि लेकिन बांधेलियुनि जे लाइ बाबा ख़ासि चईंदो आहे बांधेली यादि जी सब्जेक्ट में नंबर 1 वेंदो। त अहिड़े विश्व जो मालिक ठाहिण वारो बाबा असांखे मिलियो आहे। त अहिड़े बाबा खे असांखे ॾाढो ॾाढो प्यार सां यादि करणो। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कोई बि उल्टी ॻाल्हि चए चुप रहणो आहे, मुख जी ताली न वॼाइणी आहे, सहन करणो आहे, हिक ॿिए जो कल्याण करणो आहे। कोई बि उल्टी ॻाल्हि चए त चुप रहणो आहे, मुख जी ताली न वॼाइणी आहे, सहन करणो आहे, हिक ॿिए जो कल्याण करणो आहे। ॿियो आहे ज्ञान जो टियों नेत्र सां आत्मा भाई खे ॾिसणो आहे, पंहिंजे खे भाउ सम्झी भाई खे ज्ञान ॾियणो। रूहानी दिल करणी ऐं कराइणी आहे, पंहिंजी महिनत करणी आहे, ॿियनि खे न ॾिसणो। वरदान पंहिंजी विल पावर द्वारा हर हिक खे विल कराइण वारा श्रेष्ठ सेवादारी ठहनि। वर्तमान समय कई आत्मायूं तव्हांजे सहयोग जे लाइ छात्र कनि, लेकिन पंहिंजी शक्ति न आहे। वर्तमान समय कई आत्मायूं असांजे सहयोग उन्हनि खे खपे, उन्हनि खे पंहिंजी शक्ति जी मदद विशेष ॾियणी खपे। जिन करे निमित ठहियल हुए सेवादारनि में सर्व शक्तियुनि जी पावर खपे। जीअं ब्रह्मा बाबा लास्ट में ॿारनि की शक्तियुनि जी विल कई न, हुन विल सां इहे कार्य हले थो। ईअं
फॉलो फादर करणु घुरिजे। पंहिंजी शक्तियुनि जी विल आत्माउनि जे प्रति करो त समय जे प्रमाण सेवा संपन्न सेवा खे संपन्न करण लाइ असांखे जो बाबा शक्ति ॾिनी अथई उहा शक्ति असांखे ॿियनि खे ॾियणी ताकि सेवा जो कार्य जल्दी 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 पूरो थी वञे। स्लोगन आहे जाते एकता ऐं एकाग्रता जी शक्ति आहे उते सफलता सहज थींदी आहे। जाते एकता ऐं एकाग्रता जी शक्ति हूंदी आहे उते सफलता सहज ई मिली वेंदी आहे। अच्छा, ओम शांति।